घणा पैसा थोरन पैसनि खे कमाईंदा आहिनि। दोस्तो, हिकिड़े ग़रीब हिकिड़े शाहूकार आॾो घणा पैसा रखियल ॾिठा त दिलि में ख़्यालु आयुसि त पैसो पैसे खे कमाए थो, छो न पंहिंजे पैसनि सां इन्हीअ जा पैसा कमाए वठां। इहे पूर पचाए पंहिंजा थोरा पैसा शाहूकार जे घणनि पैसनि में उछलायई। घणे इंतज़ार बाद जॾहिं न मुनाफ़ो मोटियो ऐं न मूर त परेशान थियो। शाहूकार परेशान ॾिसी पुछुसि त कहिड़नि ख़्यालनि में परेशान आहीं? वज़ाहत कंदे चवण लॻो त साईं, पैसो पैसे खे कमाए थो, इन्हीअ लालच ते पंहिंजा पैसा तुआरनि में उछलाया अथमि। हिन वक़्त ताईं मुनाफ़ो मुनाफ़े जे माॻ मूर ई नाहे मोटियो, इन करे परेशान वेठो आहियां। शाहूकार चयुसि त इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पैसो पैसे खे बिल्कुलु कमाईंदो आहे। मूं वारा पैसा तुआरनि पैसनि खे कमाए विया। वापार जो उसूल बयानु कंदे चवण लॻुसि त घणा पैसा थोरनि पैसनि खे कमाईंदा आहिनि, मतिलबु त ख़ाली हथनि ते पेट गुज़र खां वधीक दौलत हथ नथी अचे। इन जे लाइ घणे जे पुठियां न भॼणु घुरिजे। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर कजो।